हमेशा जवाब इहो मिलियो आहे तो मौलवी खटींदा उहो ई कोन वोट छाजला बाबा वोट ते ही त खटींदा फरिश्ता त ठपा न हणदा पर छड़ियो ये रिकॉर्ड भी टूटी चुका अल्हम्दुलिल्लाह केपीके में नताज ॾिठा तव्हां सब का वडी पार्टी जमियत उलमा इस्लाम थी करे उभरी आई ऐं सब का वधीक कामयाबी जमियत उलमा इस्लाम माने चुकी है बलोचिस्तान के इंतखाब में तव्हां ॾिठो सब का वधीक पावर में अची करे जमियत उलमा इस्लाम मंजर ते आई है सिंध वासियो पन्नो अकिल वासियो टाउन वासियो अज है नुमाइंदा तव्हां जे अॻियां वेठा आहिनि नुमाइंदा केड़ी भी सूरत में हुजन नुमाइंदा केड़ा भी हुजन आहिन जमियत उलमा इस्लाम जा मता कोई चवे साईं दीवान बीठो है यो या वडी गाल है तो दीवान तस्लीम करे थो हिंदू तस्लीम करे थो तो साईं अवां जो तरीको असा के पसंद है अवां जो निजाम पसंद है अवां जी जमहूरियत वाली पॉलिसी पसंद है जडे हिंदू के पसंद है दीवान के पसंद है तो मुसलमान तू उलमा का परे छो थो वनी सोच अज पे सीने ते हथ रख तो जै जमात में हिंदू भी सके थो जै जमात में गैर मुस्लिम भी सके थो जै जमात एतमाद गैर मुस्लिम करे थो मुसलमान पे सीने के जझूड़े दिस पे अंदर के गिरबान में झांके दिस तो छाजे करे आखिर तू केड़ी गाल जकर उलमा का भजे तो पयो अज जकर उलमा नुमाइंदा हिंदू दिना हन तो उन हिंदू ने एतमाद कयो है तवा एक दफो एतमाद करे दिसो मोजे कायद ऐलान कयो है कामयाब करन तवा जो कम है जकर तवा के तवा जे दर ते हक न मिले तो फरियाद मोजे दर अची करे कजो इन को वधी कबी छा कजे इन को वधी कबी केड़ी यकीन ध्यान कराए जे 2018 ताई अवां जे सामो अकाबरीन जमियत उलमा इस्लाम जा नुमाइंदा दिना हन पर इंतहाई अफसोस जो हिन वक्त ताई जमियत उलमा इस्लाम जे नुमाइंदन के आजमाइण दे लाइ भी कामयाबी न मिली ऐं दोस्तन मुसलसल मुखालिफ पार्टिन के कामयाबियों दिनियूं उन जे पोयों नचंदा रहा नारा हणदा रहा पर वरे जेमाल वो बचा दी इलेक्शन वारा गुजरी वजन था 5 साल रड़ियों ए कूका गरीबन जो आहू ए दाहू रोडन रस्तन ए गलिन कोचन बुधाई वजन थी पयूं अजीज दोस्तों अज है अवां के वक्त आहे मां अवां को सवाली अंदाज में पूछण चाया तो पयो जे करे के वट जवाब हुजे माजर सा बिला झझक उठी करे जवाब दई सके तो पयो या सवाल करे सके तो पयो इंशाअल्लाह जवाब उनके मिली वेंदो इनन 72-75 सालन में मुखे बुधारियो त सयूं जमियत उलमा इस्लाम जे अकाबरीन जे करे अवां के के महाज ते छडियो आहे त पो तवा दाही बनजी सगो था पया तवा फरियाद पेश करे सगो था पया तवा उन का सवाल करे सगो था पया पर जे करे न त मां अर्ज कंदो हला मां पहजी नंढी उम्र के हवाले से अवां के बुधारिया तो पयो मां दमाने तालिब इल्म का वठी करे दिसा तो पेजा अकाबरीन हर महाज ते मलहिदा अचन था पया मोहतरम दोस्तों 2007 में मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा शहीद थी वही पूरो मुल्क ड्रामो बनायो वयो अवां दिठो कोई रोड रस्तो एड़ो न हुयो जाथे रोडन रस्तन ते फुर लुट न थी हुजे जाथे रोडन रस्तन ते दुकान जलाया साड़िया न वया हुजन पंप आए बैंकू साड़ियों न वयूं हुजन मकसद पूरो मुल्क बाह में बरे पयो सागो सानियो जमियत उलमा इस्लाम जे कारकुनन जे मथो आयो सागो इम्तिहान जमियत उलमा इस्लाम जे जियालन जे मथो आयो पर मां दाद दिया तो पहजे अकाबरीन के मां सलाम अकीदत पेश किया तो पहजे कायदीन के जे परमला चयो है मुल्क असा जो आहे इन मुल्क जो वारिस असा आयो इन मुल्क में कुर्बानी असा जे अकाबरीन दिनी आहे खबरदार जमियत जो जियालो पूरो मुल्क जाम करण जी तवा के इजाजत आहे पूरो मुल्क रोके सको था पूरे मुल्क में एहतजाज रिकॉर्ड कराए सको था पर कहीं जी मिल्कियत के जाया न कजो कहीं ठेले वारे के धिको न दिजो कहीं के गुजरे जो नुकसान न अचे ए तारीख गवाह है 70 लाख का वधिक लड़कान में जमियत उलमा इस्लाम के जियाला पेजे कायद जनाजे ते मौजूद हुआ पर लड़कान जी सरजमीन गवाही अज भी दे थी त लड़कान जे हिकड़े ठेले के भी धिको न आयो हो सब्जी वाले जी सब्जी के नुकसान न पोतो हो के छोला बिरयानी
इंसान न पोतो हो। या तरबियत मुझे अकाबरीन जी हुई। शहीद इस्लाम हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो शहीद रहमतुल्लाह अलैहि जी शहादत खां पोइ कायदे सिंध के नंढड़ी उम्र में जमात जिम्मेदारी दिनी। तकरीबन 27-28 साल की उम्र में एडी वडी जिम्मेदारी अची वही, पर इन नंढड़ी उम्र में इन एडी वडी जिम्मेदारी जो हक अदा करे छड़ियो। मुझा मोहतरम दोस्तों, कोई महाज मुखे बुधारियो, सिंध वासियो अवा हमेशा रड़ियों कंदा हो, जुल्म जे लाइ ज़ालिमन के खिलाफ रड़ियों आहूं हूंदियूं आहिनि। मुखे बुधारियो जेकरे मुझे कायद अवा के कह मोड़ ते अकेलो छड़ियो हुजे त पो तव्हां उठी करे सवाल करे सको था। जेकरे सिंध में भाण जी खोट जो मसलो आयो, मुझो कायद सिंध में निकरी पयो हो। जेकरे तालीम जो मसलो आयो, मुझो कायद निकरी पयो हो रोठन ते। मुझे मोहतरम दोस्तों, जेकरे पानी जी किल्लत जो मसलो आयो, मां पोइते जी गाल न थो कयां। हाणे एक हफ्ते का रोडन रस्तन ते गोठन गोठन में चौरान चौरान चौकन चौराहन ते जेकॾहिं कोई आवाज बुलंद करे थो, जेकॾहिं रड़ियों को कंदो अचे थो, जेकॾहिं गरीबन जी दाद फरियाद को कंदो अचे थो पयो, जेकॾहिं उन मज़लूम जो आवाज को बुलंद कंदो अचे थो, त इहो कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो आहे, जेको पाणीअ जे अणकोट पाणीअ जे अणलब हुजण जे करे मज़लूमन सां गॾिजी बीही करे उन्हनि मुक़्तदर कुव्वतुनि खां मुतालबो कंदो अचे थो पयो। हमेशा ये चवंदा हुयो त साईं मौलवी खटन कोन था, वोट छाजला ॾियूं। हमेशा जवाब इहो मिलियो आहे त मौलवी खटींदा उहो ई कोन, वोट छाजला। बाबा वोट ते ई त खटींदा, फरिश्ता त ठपा न हणंदा। पर छॾियो, ये रिकॉर्ड भी टुटी चुका। अल्हम्दुलिल्लाह केपीके में नताज ॾिठा तव्हां। सब खां वॾी पार्टी जमियत उलमा इस्लाम थी करे उभरी आई ऐं सब खां वधीक कामयाबियूं जमियत उलमा इस्लाम माणे चुकी आहे। बलोचिस्तान जे इंतखाब में तव्हां ॾिठो, सब खां वधीक पावर में अची करे जमियत उलमा इस्लाम मंज़र ते आई आहे। सिंध वासियो, पन्नो अकिल वासियो, टाउन वासियो, अॼु हे नुमाइंदा तव्हां जे अॻियां वेठा आहिनि। नुमाइंदा कहिड़ी भी सूरत में हुजन, नुमाइंदा कहिड़ा भी हुजन, आहिनि जमियत उलमा इस्लाम जा। मतां कोई चवे साईं दीवान बीठो आहे, यो या वडी गाल आहे। वडी गाल आहे त दीवान तस्लीम करे थो, हिंदू तस्लीम करे थो त साईं अवां जो तरीक़ो असां के पसंद आहे, अवां जो निजाम पसंद आहे, अवां जी जमहूरियत वाली पॉलिसी पसंद आहे। जडे हिंदू के पसंद आहे, दीवान के पसंद आहे, त पो मुसलमान तू उलमा खां परे छो थो वञे? सोच पंहिंजे सीने ते हथ रख त जंहिं जमात में हिंदू भी सघे थो, जंहिं जमात में गैर मुस्लिम भी सके थो, जंहिं जमात एतमाद गैर मुस्लिम करे थो, मुसलमान पंहिंजे सीने के जझूड़े ॾिस, पंहिंजे अंदर जे गिरबान में झांके ॾिस त छाजे करे आखिर तू कहिड़ी ॻाल्हि जेकर उलमा खां भॼे थो पियो। अॼु जेकॾहिं उलमा नुमाइंदा हिंदू ॾिना आहिनि त उन्हनि हिंदुनि एतमाद कयो आहे त असां जमियत उलमा इस्लाम जे काज़ ते बीहण जे लाइ तयार आहियूं। ऐं हिंदुनि वचन कयो आहे त असां विकामंदासीं न। ऐं हिंदुनि वचन कयो आहे त पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कंदासीं ऐं वचन कयो थो त जमियत उलमा इस्लाम सां निभाईंदासीं। मुसलमानो, जंहिं जमात जे मंशूर ऐं दस्तूर के हिंदू तस्लीम करे थो ऐं उन्हनि ॾिसी करे जमात जे अकाबरीन ते एतमाद कयो आहे त जेकॾहिं कोई हक़ जी जमात आहे त उहा जमियत उलमा इस्लाम आहे। जेकॾहिं मुस्लिम नान मुस्लिम के कोई हक़ ॾियारे सघे थी, उहा जमियत उलमा इस्लाम आहे। जेकॾहिं मज़लूमन जी कोई नुमाइंदा जमात आहे त उहा जमियत उलमा इस्लाम आहे। जॾहिं एतिरी परख हिंदू रखी सघे थो, मुसलमान तुंहिंजे मथां वधीक लाज़िम आहे त तूं परखे सघे थो। ऐं मां मुअद्दबाना गुज़ारिश कयां थो, 74-75 साल गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त ताईं कोई हिकिड़ो आलिम सगोरो पेश कयो जंहिं ते तव्हां करप्शन साबित करे सघिया हुजो। कोई हिकिड़ो आलिम जंहिं क़ौमी खज़ाने के लुटियो हुजे, कोई हिकिड़ो जमियत उलमा इस्लाम जो नुमाइंदो जंहिं ग़रीबन जा हक़ खाधा हुजनि। जॾहिं तव्हां तस्लीम कयो था त क़ौम जे खज़ाने के जमात जे जेल न लुटियो आहे, क़ौम जे खज़ाने में जेकॾहिं
जेकॾहिं हथ ॿुॾल आहिनि त मुखालिफ़ पार्टियुनि जा ॿुॾल आहिनि। ऐं इन 74-75 साल में कोई जमियत उलमा इस्लाम जो कारकुन भी काथे तव्हांखे अहिड़े क़िस्म जे लुटमार में गद्दारी जे केस में मुब्तला नज़र नथो अचे त पोइ लाज़िम आहे त अव्हां बाक़ाइदा जमात जे नुमाइंदनि ते मुकम्मल एतमाद कयो। ऐं हाणे हे बल्दियाती इंतख़ाबात इंशाअल्लाह मुंहिंजे क़ाइद सिंध ऐलान कयो आहे त तव्हां मुंहिंजे नुमाइंदे बीठल खे छॾे जो इन शइ खे त केरु आहे, कहिड़े मसलक मज़हब सां ताल्लुक़ रखे थो, कहिड़ी ज़ात पात सां ताल्लुक़ अथसि, इन ॻाल्हि खे छॾे बिला तफ़रीक़ तव्हां क़ाइद सिंध जंहिंखे टिकट अलॉट कई आहे, क़ाइद सिंध जंहिंखे टिकट ॾिनी आहे, उन पंहिंजो नुमाइंदो बिहारियो आहे। तव्हां हिकु दफ़ो एतमाद करे ॾिसो। मुंहिंजे क़ाइद ऐलान कयो आहे कामयाब करण तव्हांजो कमु आहे। जेकॾहिं तव्हांखे तव्हांजे दर ते हक़ न मिले त फरियाद मुंहिंजे दर अची करे कजो। इन खां वधीक ॿियो छा कजे? इन खां वधीक ॿी कहिड़ी यकीन दयानी कराइजे त क़ाइद सिंध बरमला चयो आहे मुंहिंजे नुमाइंदे खे खटायो तव्हां। जेकॾहिं तव्हांजो हक़ तव्हांजे दर ते न पहुचाए त पोइ इहो तव्हांखे मिलंदो मस्जिद में, जेकॾहिं हिंदू आहे त मिलंदो मंदिर में, भॼण वारो न आहे। तव्हां इते उनखे पुछी सघो था पिया ऐं फरियाद क़ाइद सिंध ताईं करे सघो था। एहतिसाब न थिए त पोइ तव्हां चइजो लाज़िम तव्हांजे मथां आहे। तव्हां हिकु दफ़ो जमात एतमाद करे ॾिसो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अव्हां जे एतमाद जा मुंतज़िर असांजा हे कैंडिडेट साहिबान आहिनि। ऐं इंशाअल्लाह 26 तारीख़ इनक़िलाब जी तारीख़ हूंदी, 26 तारीख़ तब्दीली जी तारीख़ हूंदी ऐं 26 तारीख़ इंशाअल्लाह कामयाबी जी तारीख़ हूंदी। ऐं हिकु दफ़ो ज़रूर असांजो सिंध बाबुल इस्लाम ज़रूर बनी। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है रब्बुल आलमीन जेको चवरायो शरफ़ क़बूलियत अता फरमाए। आमीन।